नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो IWO सोबो देरो सुजाग तंज़ीम शहरी एहतियात ऐं शहरी मोहम्मद ईदल खोखर शाहनवाज सुमरो फैज़ मीरानी मुरीद अली मल्लाह जावेद अली चिन्नो मोहम्मद अली जुमनानी मज़ूरनि जे आर्मी ॾींहं ते हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी जेका शहर जो गिश्त कंदे प्रेस क्लब सोबो देरो पहुची मज़ूरनि जी बुनियादी हक़नि जी हौसलात लाइ हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी मज़ूरनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि तहत तइलीम मज़ूरी इजरत न मिलण ख़िलाफ़ मुक़ररीन ख़िताब कंदे चयो त मज़ूर सर्दी गर्मी में पोरियो करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे थो। मज़ूरनि खे पंहिंजो सही पोरे जी उजरत नथी ॾिनी वञे। केतिरा ई मज़ूर पोरे करण दौरान माज़ूर थी वञनि था, जंहिंजी माली सहायता लाइ सरकार तरफ़ां के बि उपा न वरिता विया आहिनि, जंहिंजे करे मज़ूरनि जा बचा फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर हूंदा आहिनि, जिन जी सार संभाल लाइ को बि कोन हूंदो आहे। हिन चयो त सरकारी मुलाज़िम रिटायर थींदो आहे त उनखे पेंशन ऐं ॿियूं सहूलियतूं मिलनि थियूं, पर मज़ूर खे कुझु बि नथो मिले। असां हुकूमत खां घुर करियूं था त मज़ूरनि जे लाइ फंड मुक़ररु कया वञनि। हिन मौक़े ते हिननि मज़ूरनि सां यकजहती जो इज़हार पिणु कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।